When wealth is lost, something is lost. When character is lost, everything is lost. पावर ऑफ हेडमास्टर जा अॼुकल्ह त कॉलेज जो प्रिंसिपल कुझु नथो करे सघे छोकिरा ई मोचड़ा था हणनि ऐं पोइ चवनि था वॾासीं जेके असीं स्टूडेंट आहियूं सलाम अलैकुम वरी आबिद शाह अॼु हिकिड़ी नई ॻाल्हि नई यादि सां गॾु तव्हां सां मुखातिब थियण जी कोशिशि कयां थो इहे ई पंहिंजियूं पुराणियूं ॻाल्हियूं पुराणियूं यादूं इंडियारो जेको डिस्ट्रिक्ट नवाबशाह जी हिकिड़ो तालुको हूंदो हो हाणे त डिस्ट्रिक्ट थी वियो नौशरो फिरोज़ जिथे असां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारीसीं असांजो क्लास टीचर थियो मिस्टर शम्सदीन जेके टीचर घटि पर असांजे ईअं सम्झो त पे खां वधीक हुआ उहे असांखे एतिरो भाईंदा हुआ एतिरी मोहबत ॾींदा हुआ अॼुकल्ह कोन्हनि उहे माण्हू ख़तमु थी अलाए काॾे विया अॼुकल्ह त जेके टीचर आहिनि से पहिरीं थींदा साफ़ी पोइ थींदा टीचर उनखे साफ़ जो वधीक ख़्यालु आहे टीचरी जो घटि ख़्यालु आहे जेको हूंदो को 100 में को हिकिड़ो उन्हनि जहिड़ो ऐं मुंहिंजो वेझे में वेझो दोस्त हूंदो अज़ीज़ुल्ला जेको हींअर बि आहे मुंहिंजी सां मुलाक़ात हिकु ॿ दफ़ा थी आहे ऐं कंडारे में जेका असां ज़िंदगी गुज़ारीसीं छा थियो जो हैदराबाद मां 2 छोकिरा असांजे स्कूल में दाख़िल थिया जेॾी महिल असां 9th में हुआसीं हिकिड़े जो नालो शायदि चांद मियां हो हाणे असांजे क्लास टाइम खां पोइ जॾहिं मोकल थी वेंदी हुई त असां रांदि कंदा हुआसीं क्रिकेट उते थोरो नंढो हिकिड़ो ग्राउंड हो उन में हाणे छा थियो जो असां जीअं गेट ते आयासीं क्रिकेट मतिलबु अधु कलाक खां पोइ अधु कलाक खां पोइ आयासीं त गेट ते असां सां गॾु पढ़ंदी हुई परवीन नाले सां हिकु छोकिरी जंहिंखे असां भेण चवंदा हुआसीं असांखे भाउ चवंदी हुई असां जंहिं महिल गेट ते आयासीं मां शाहनवाज़ हो नूरू हो गेट ते आयसि तूं बीठी आहे किताब मुंहिंजा हेठि किरिया पिया हुआ गेट ते बीठी आहे हाणे कलाकु पूरो थी वियो मोकल खे हीअ हुते बीठी आहे असां बाबा तूं छो बीठी आहीं 36 भाइयों के बहन हो और आज तक मुझे किसी ने छेड़ा नहीं आज जो मेरी किताबें गिराई हैं वो चांद मियाँ जो मुख्तियार कार साहब का बेटा है उसने गिराई है तो तुम में से कोई ना कोई एक बेगैरत है जिसकी वजह से आज मुझसे ये वाक़या हुआ उनखे ॾाढो चुप करायोसीं असां उनखे घर छॾे आयासीं तकलीफ़ त ॾाढी थी असांखे शाम जो हूंदो गेम पीरियड ग्राउंड में तव्हांखे छा जेके मूंसां गॾु पढ़ंदा रहियो न यादि हूंदो ग्राउंड में गेम पीरियड में अचणु ज़रूरी हूंदो जीअं उहे छोकिरा आया असां उनखे हाकियुनि सां न ठोकियोसीं सही उनखे कुटियोसीं हेडमास्टर बि आयो असांजो हुन में गेम पीरियड में गेम हूंदी हुते असां हेडमास्टर खे ॿुधायोसीं साईं ये बात हुई है और हमने उनको कुटा है चई ठीकु अच्छा किया बेटा हाणे छा ॿिए ॾींहुं असांखे हेडमास्टर साहिबु बीहारियो हुते गेट ते मां हुउसि मूंसां गॾु शायदि ग़ुलाम रबानी हिकिड़ो छोकिरो हो जेको पोइ वरी मूं ॿुधो त इंजीनियर थी वियो ऐं पोइ जहाज़ क्रैश थियो कोई जर्मनी में उन शहीद थी वियो उहो 2 छोकिरा असां हिकिड़ो शाहनवाज़ हेडमास्टर साहिब जो भाइटियो हो उहो असांखे हुन गेट ते बीहारियो चईं बाबा कंहिंखे अंदरि न अचणु ॾिजो साईं 10 साढा 10 थिया मुख्तियार कार साहिबु अची वियो जीप में चईं बाबा हेडमास्टर खे ॿुधायो त मुख्तियार कार साहिबु आयो आहे ठीकु आहे असां ॿुधाइण वियासीं त उन चयो ठीकु आहे उन रेस्टिकेट उन टाइम ते एतिरो पावर हो हेडमास्टर खे त 3 सालनि लाइ रेस्टिकेट करे सघंदो हो उन ॿिन्ही छोकिरनि खे रेस्टिकेट कयो चईं हिन वरी लेटर हुनखे रिसीव करायो असां हुनखे लेटर ॾिनोसीं त उहो असां ॾाढियूं दाऊं कयूं छा बि करे बहरहाल हेडमास्टर साहिबु उहा ॻाल्हि चईं अंदरि अचण ई न ॾियोसि हिनखे इहे पावर हो हेडमास्टर जा अॼुकल्ह त कॉलेज जो प्रिंसिपल कुझु नथो करे सघे तव्हांजो डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर कुझु कोन थो करे सघे जेको डिस्ट्रिक्ट जो मालिक आहे उहो कुझु कोन थो करे सघे उनखे छोकिरा ई मोचड़ा था हणनि ऐं पोइ चवनि था वॾासीं जेके असीं स्टूडेंट आहियूं स्टूडेंट उहे टीचर्स हुआ जंहिं महिल हुनखे रेस्टिकेट कई एतिरियूं मिनथियूं कयूं एतिरियूं सिफ़ारिशूं करायूं
पर उनखे उन ऑर्डर वापसि न वरितो, उन चयो न सवाल ई पैदा कोन थो थिए। तो चवंदो when money is lost nothing is lost, when wealth is lost something is lost, when character is lost everything is lost। इहो उनजो अमूमन इहा ॻाल्हि कंदो हो। जेके मुंहिंजा दोस्त आहिनि, जेके मुंहिंजा क्लास फेलो आहिनि, चयो हुनखे शायदि इहा ॻाल्हि यादि हुजे त इहो बि असां अहिड़ो बि वक़्तु ॾिठोसीं। अॼुकल्ह जो वक़्तु ॾिसो त छा आहे, छोकिरनि खे गेम त ख़ैर नालो ई कोन्हे गेम, पंहिंजी मर्ज़ी सां किथे गेम कनि था कनि, एथलीट वञी थियनि, उहा ॿी ॻाल्हि आहे। पर कंहिं बि स्कूल जी तरफ़ां किथे बि अहिड़ो को असां हाणे त कोन पिया ॾिसूं। हाणे त रुॻो ॿार वञनि था स्कूल, स्कूल खां पोइ ट्यूशन, ट्यूशन खां पोइ सुम्ह, पोइ वरी सुबुह जो सवेर 7 बजे तयारु थी वञे, हल हा ज़िंदगी हिते ई ख़तमु थी वई। पोइ न को फिज़िकल एक्टिविटी न कुझु, बसि रुॻो साईं कंप्यूटर आहे। ॿियो अॼुकल्ह नंढनि ॿारनि वटि मोबाइल आहे, ॿी त का कहाणी ई कोन्हे। उन्हनि जो मेंटल लेवल ख़तमु थी वियो, उनजी फिज़िकल हेल्थ ख़तमु थी वई। असां ख़ुशि लॻा पिया वॾी साईं तालीम पिया कयूं। इहो असांजो इहो दौरु हो। इहे ॻाल्हियूं ॿुधाइण जो इहो मक़सदु कोन्हे त तव्हांखे को टेंशन में आणा, इहो मक़सदु सिर्फ़ु इहा आहे त पहिरियों वक़्तु कीअं हो, हाणे के वक़्तु कीअं, जंहिंखे तव्हां चओ था न डेवलप थी वियो आहे, तरक़ी थी वई आहे, हीअ थी वियो आहे, तरक़ी न थी वई, तव्हांजी तबाही थी वई आहे। जंहिंमहिल ॿारनि खे तव्हां फिज़िकली अनफिट रखंदा त ॿार छा कंदा, हिन कंप्यूटर जा त मास्टर थी विया, पंहिंजी हेल्थ ख़तमु थी वई। हींअर त मां पाण अंदाज़ो लॻायो, पाण ॿारनि खे ॾिसो त उन्हनि जी कंडीशन छा आहे। कंडियारो उहो हूंदो, कंडियारो उहो शहर हूंदो त जिथे एथलीट हुआ फुटबॉल जा। असां फुटबॉल जी लाइ हिते आयासीं, हैदराबाद में जॾहिं डिवीज़न जी उहो थियो हो फंक्शन, डिविज़नल लेवल ते आयूं स्कूल जा एथलीट्स आया हुआ, त असांजो हिकिड़ो मास्तर हूंदो मिस्टर काबिल उजण, उहो हेडमास्टर थी आयो मातली में। उन असांखे दावत ॾिनी, हैदराबाद में वियासीं, चई बाबा चओ मातली में मां थियो आहियां हिते हेडमास्टर, तव्हां लाज़मी अचो हिते। असांजी टीम हुते आई, असां मातली वारनि खे हाराए वियासीं हिकु ॿिनि गोलनि सां। हिकिड़ो असां गोल कयोसीं, ॿ हुननि खे हाराए वियासीं। पर जेको मज़ो हो, जेको असांजी विंदर हुई, या मेंटल जेका हेल्थ असांजी ठही, उहो कॾहिं बि न आहे। तंहिंजे करे हिननि ॻाल्हियुनि खे बि तवजो ॾियणु खपे। मां इहे ॻाल्हियूं कयां थो सिर्फ़ु हिन लाइ त कुझु न कुझु डेवलपमेंट जेको असांजे हिसे में जेका बि असां करे सघूं, असां न को डोड़ी सघूं था, न कुझु इहे ॻाल्हियूं करे सघूं था, जंहिंमें तव्हांखे मतां का ॻाल्हि सम्झ में अची वञे। हे जेके हींअर रूलिंग एलीट आहे, जेके बादशाही कनि पिया आहिनि सिंध जे, उन्हनि खे सम्झ अचे, उन्हनि ऑफिसर्स खे सम्झ अचे। पर हाणे ख़तमु थी वियो आहे सभु कुझु यार, अलाह खे मञो, सभु कुझु हाणे अव्हां जे हथ में आहे। महिरबानी करे पंहिंजी अचण वारी नस्ल जो ख़्यालु कयो, बसि उन्हनि ते रहम कयो। तव्हां जेके चार्ज ॾेई वञो पिया था, उहे कुझु न कुझु अॻियां पंहिंजे मुल्क लाइ ऐं पंहिंजे इलाइक़े जे लाइ कुझु न कुझु ख़िदमत करे सघनि।